चक मां सचाई न्यूज़ जे नुमाइंदे जतू ख़ान शर जी रिपोर्ट असां शेयर कंदा हलूं त ॻोठ बांगोला बाणू भरिसां गुज़िरियल ॾींहुं कणिक जो बीठल फसल लुहण वारे मामले खां पोइ अॼु लबाणा बिरादरी जे औरतुनि ऐं ॿारनि शरीफ़ा ख़ातून मंज़ूरा शहनाज़ शहज़ादी ऐं ख़ुर्शीद पाक किताब खणी दाए मलिक थाणे ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाजी मुज़ाहिरे में औरतुनि ॻाल्हाईंदे चयो त टावरी बिरादरी जे माण्हुनि कणिक लुणी कूड़ो ड्रामो करे असांजे घर भातियुनि खे केस में फासाइण जी कोशिशि कई आहे। ॼाणायल ज़मीन असांजी आहे, उन करे असांजी FIR दाख़िल करे असां सां इंसाफ़ कयो वञे। होॾां SHO दाए मलिक शाहनवाज़ महर राब्तो करण ते ॿुधायो त ज़मीन जूं ॿई धुरियूं मालिकीअ जूं दावेदार आहिनि। ज़मीन जो केस सिविल कोर्ट में बि हलंदड़ आहे। बाक़ी NC ॿिन्ही धुरियुनि जी असां दाख़िल कई आहे। वधीक जांच कयूं पिया। जेका धुर कणिक लुहण में मुलविस हूंदी उन ख़िलाफ़ केस दाख़िल करे कार्रवाई कई वेंदी। कब्ज़े थियल असांजा छजरे बन जेके पहिरियों बि हे कटे विया, हाणे बि कटे विया आहिनि। हाणे बि मथां ज़मीन असांजी आहे, कब्ज़े हे कई वेठा वो केरन अदी केरन उहे टावरी कटे विया आहिनि, टावरी कनि था, जो कुझु कनि था। आया हूं हेॾे फरियाद खणी दाइम थाणे ते सूबेदार साहब चए थो त SB जो ऑर्डर थींदो त पोइ मां FIR कटींदमि। असां SB साहब खे शिकारपुर वारे खे हथ वधूं था त असांजी मदद करे वञनि। असांजी मोइना करण वाले असांजे पेकनि जी ज़मीन आहे, ॿेरनि जी ज़मीन आहे, टावरी छजरे बि मुंहिंजा भाउ कणिक करे आहिनि, उहा कटे करे उछले करे असांजे मथां भाइरनि जे मथां इल्ज़ाम ॾिए थो। हाणे असां क़ुर खणी आया आहियूं दाइम हाणे तव्हांजो मुतालबो छा आहे? हाणे असांजो मुताला असांखे हक़ मिले। असांजी ज़मीन बि SB साहब हले, शिकारपुर वारो SB साहब हले असांजी वञी गैराबाद 3 जरेब गैराबाद छजरेब जंहिंमें कयल कणिक छजरेब कणिक कयल उहा लबारो करे कटे करे उछले आया आहिनि। इल्ज़ाम मुंहिंजे भाइरनि जे मथां ॾियनि था त हे बाबा हे कटे विया आहिनि लबाण ज़मीन अबे जी ज़िंदगी साहब बि असांखे भावनि असांजी धमकियूं मिलनि थियूं त तव्हांखे असां मारींदासीं।